सिंधी साहित्यकार महसूस कयो त शायदि असांजा के अॻुवान नथा चाहिनि त सिंधी ॿोलीअ खे भारत में अहमियत मिले, छाकाणि त लिपीअ में सिंधी लिपीअ में जेको साहित्य हो तंहिंखे देवनागरी में आणणु हिकिड़ो वॾो मसइलो हो। न सरकार जी पुठिभराई हुई, न साहित्यकारनि वटि एतिरो पैसो हो, न एतिरी हिमत हुई जो उहो अमूल ख़ज़ानो असीं देवनागरी लिपीअ में मौजूदु करे सघूं। साहित्य सम्मेलन जे मार्फत सिंधी जवान साहित्यकारनि जे ज़रिए हीअ ॿी हलचल शुरू थी त सिंधी ॿोलीअ जी लिपि कंहिं बि हालत में बदिलाए देवनागरी न कई वञे। कोशिश इहा कई वई त सरकार सां लिख पढ़ कजे त असीं जेका लिपि उतां खणी आया आहियूं सा क़ाइमु रखी वञे। मूंखे यादि आहे त उन वक़्तु असांजो नूरुल हसन तइलीमी वज़ीर हो भारत सरकार में। असां अटकल 52 लेखकनि ऐं शाइरनि दिल्लीअ में गॾिजाणी रखी ऐं उते गॾु थी सरकार खां इहा तलब कई त असांजी असलोकी सिंधी लिपि क़ाइमु रखी वञे। असीं नूरुल हसन सां गॾियासीं, कीरत बाबाणी हो, गोबिंद माली हो, शायदि पोपटी हीरानंदाणी बि हुई, ऐं उनखे ज़हन नशीन करायोसीं त असांजो साहित्य तकलीफ़ुनि में ईंदो ऐं असीं ॾोलाउनि में पइजी वेंदासीं जेकॾहिं असां हिन वक़्तु पंहिंजी लिपि बदिलाए, असलोकी लिपि बदिलाए उनखे देवनागरी कई। सरकार इहो मसइलो हल करण जे बदिरां ॿिन्ही लिपियुनि खे जाइज़ ठहिराए इहा फ़तवा ॾिनी, इहो फ़ैसिलो कयो त इहो सिंधी माइटनि ते छॾियो वञे त उहे जेका लिपि चाहिनि सा पंहिंजनि ॿारनि खे पाढ़नि, या स्कूल जेका लिपि चाहिनि सा जेका माइट घुरनि उन में पाढ़नि। हाणे इहो ॿियो विरहाङो हो जंहिं असांखे वॾो धकु हयो। इन करे सिंधी साहित्यकार में इहा सुजाॻी आई त न कंहिं भारत में जेकॾहिं असां पंहिंजे लिपीअ खे देवनागरी कयो त असीं सिंध खां, पंहिंजे भूमीअ खां, पंहिंजे साहित्य खां, पंहिंजे कल्चर खां अलॻि थी वेंदासीं। इहो वॾो धको जेको असीं सहण लाइ तयारु कोन हुआसीं।